ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। शाह लतीफ़ टाउन ट्री है एजे रहवासन पारां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻुवाननि ऐं वकीलनि जे मान में आजियाणियो। मुस्लिम लीग नून अॻुवान शाहिद आराइन, नवीद अकमल आराइन, गुल मरवत, एडवोकेट मज़हर अली जुनेजो, एडवोकेट नईम सहतो समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे जनरल काउंसिलर शाहिद आराइन, नवीद अकमल आराइन, गुल मरवत ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून मुल्क जी वाहिद जमायत आहे जंहिं घटि अरसे में सीपेक मोटरवे, चाइना पावर प्लांट समेत वॾा तरक़ियाती मनसूबा जोड़िया, पर बदकिस्मतीअ सां हुकूमत खे मुदो पूरो करणु न ॾिनो वियो। उन्हनि चयो त हिकु भेरो ॿीहर तरक़ियाती कमनि जा ॼार विछाए रहिया आहियूं, महांगाई ते जल्द ज़ाब्तो आंदो वेंदो। उन मौके ते मुस्लिम लीग नून जे अॻुवाननि पारां सरफराज़ नवाज़ सियाल खे ईंदड़ इलेक्शन में यूनियन काउंसिल शाह लतीफ़ बते जनरल काउंसिल जी टिकट ॾियण जो ऐलान कयो। तक़रीब खे हक़ नवाज़ सियाल, अलाह वदायो अब्बासी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मदीना।